सुनन इब्न माजा जी हदीस नंबर 4032। हज़रत अब्दुल्लाह इब्न उमर रज़ियल्लाहु ताला अन्हुमा खां रिवायत आहे त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन इरशाद फरमायो, अल मुमिनुल्लज़ी युखालितुन्नास व यस्बिरु अला अज़ाहुम अअज़मु अज्रम मिनल मुमिनिल्लज़ी ला युखालितुन्नास व ला यस्बिरु अला अज़ाहुम। उहो मोमिन जेको माण्हुनि जे विच में रहंदो हुजे, उहो मुसलमान ऐं मोमिन बानो जेको माण्हुनि जे विच में रहंदो हुजे, माण्हुनि सां गॾु रहंदो हुजे, ऐं पोइ जेकी उनखे उन्हनि माण्हुनि जे तरफ़ां तकलीफ़ पहुचे, अज़ियत पहुचे, त उन तकलीफ़ ते उहो सब्र कंदो हुजे, त अहिड़ो मोमिन ऐं मुसलमान बानो उन मुसलमान ऐं मोमिन बाने खां अजर में वधीक आहे, सवाब में वधीक आहे, जेको बिल्कुलु माण्हुनि खां अलॻि रहंदो हुजे ऐं माण्हुनि जी तकलीफ़ुनि ते उहो सब्र न करे सघंदो हुजे। यानी अल्लाह तबारक व ताला जो मोमिन बानो जेको माण्हुनि सां बिल्कुलु क़ता तालुक़ी न कंदो आहे, बिल्कुलु अलॻि न रहंदो हुजे, माण्हुनि सां गॾु रहंदो हुजे, पंहिंजे ॻोठ ऐं पाड़े में रहंदो हुजे, पोइ जेके बि उनखे उहे तकलीफ़ूं पहुचनि, माण्हुनि जे तरफ़ां जेके बि उनखे तकलीफ़ूं पहुचनि, उन्हनि तकलीफ़ुनि ते, माण्हुनि जी अज़ियतुनि ते उहो सब्र कंदो हुजे, त उनखे इन सब्र ते सवाबु मिलंदो आहे। उन मोमिन जे मुक़ाबले में, उन मुसलमान बाने जे मुक़ाबले में जेको माण्हुनि जी तकलीफ़ुनि जे करे, माण्हुनि जी अज़ियतुनि जे करे पंहिंजो ॻोठ पाड़ो छॾे ॾे ऐं बिल्कुलु क़ता तालुक़ी करे माण्हुनि खां अलॻि रहंदो हुजे, त इहो बहितर न आहे, बल्कि बहितर उहो आहे जेको माण्हुनि जी तकलीफ़ुनि ते सब्र करे ऐं माण्हुनि सां गॾु रहंदो हुजे, क़ता तालुक़ी न कंदो हुजे।